बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन नवाज़ी सीरिया सिंधी थाट्स पर साफ़ सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली का। फाइनेंशियल फ्रीडम अॼु जे दौर जो वॾो चैलेंज आहे। जेकॾहिं तव्हां फाइनेंशियली फ्री न आहियो, तव्हांजा रिश्ता, तव्हांजो दोस्तियूं, तव्हांजा शौक़ सभु जा सभु सफ़र कंदा। ऐं बदकिस्मती सां पाकिस्तान बिलख़ुसूस सिंध, जेकॾहिं असां पंहिंजी फाइनेंशियल फ्रीडम खे जॉब सां लिंक कयूं था त जॉब ॻोल्हींदे ॻोल्हींदे असांजा वार अछा थी वञनि था, असांजूं जवानियूं इन वर चढ़ी थियूं वञनि रोज़गार ॻोल्हण जे। पोइ बि असां आफ्टर जॉब बि फाइनेंशियली फ्री न हूंदा आहियूं, सैलरी जे इंतज़ार में हूंदा आहियूं। ऐं अॼु जो दौरु जंहिंमें तव्हां असां सफ़र कयूं था, हिन में खोड़ सारा मौक़ा आहिनि। सिर्फ़ु जॉब ई छो, स्किल्स आहिनि, फ्रीलांसिंग आहे, ऑनलाइन लर्निंग आहे, खोड़ सारा ॿिया बि मौक़ा आहिनि। प्राइवेट सेक्टर आहे। असां जॉब ते डिपेंडेंट थी करे पंहिंजी लाइफ खे इन जे नज़र नथा करे सघूं, असां ख़्वाब ॾिसी सघूं था। सो इन ई सिलसिले में अॼु असां सां असांजो महिमान गॾु आहे गुलफ़ाम जोकियो, जेको ग्रेजुएट आहे ज़ैबरेस्ट मां। कंप्यूटर साइंस में उन्हनि जी डिग्री थियल आहे, पर मां आई विटनेस आहियां उन्हनि जी स्ट्रगल जो। नंढे इलाइक़ूं, पैशन, शौक़ु, उहो कंहिं ॾाढा भला जुमिला चया आहिनि त हिकिड़ी ज़िंदगी आहे, उन में बि जेकॾहिं तव्हां कमु कंदे थकिजी था पओ, बोर था थियो, त इहा हिकिड़ो ई दफ़ो मिलंदी, ॿीहर न मिलंदी। ऐं मां हिन इंसान खे सदाईं पंहिंजे कम में मज़ो वठंदे ॾिठो आहे, तरक़ी कंदे ॾिठो आहे। ऐं हिन वक़्तु माशाल्लाह ज़बरदस्त फ्रीलांसिंग जो कमु कनि था, एडिटिंग जो कमु कनि था, खोड़ सारी स्किल्स। ऐं लकीली तव्हां फस्ट टाइम उनखे स्क्रीन ते ॾिसंदव सिंधी थाट्स जी ते, पर पसे पर्दा उनजो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे असां सां। एडिटिंग हुजे या खोड़ सारा टेक्निकल इशूज़ हुजनि, असां उन्हनि सां रुजू कंदा आहियूं गुलफ़ाम सां। ऐं हू वार्मली असांजी हेल्प कंदो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं गॾु आहे, हिसो आहे असांजो। सो अॼु स्क्रीन ते असां गुलफ़ाम सां खोड़ सारी कचहरी कंदासीं, खोड़ सारा सवाल उनजी ज़िंदगी जे बारे में, तजुर्बा जेके नंढी उमिरि में उन गेन कया आहिनि, उहे बि असां उन्हनि खां पुछंदासीं। सचो त स्टार्ट कंदा पंहिंजे प्रोग्राम खे। फस्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो अॼु असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजी जर्नी रिकॉर्ड करण जे लाइ आमादा थियो ऐं असां सां गॾु आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच सलाउद्दीन, तव्हां सां वटि आयो। ऐं बेसिकली मां चाहियां पियो त तव्हां सां गॾिजी पिया इंटरव्यू कयां। सही सही। एंड इहा मुंहिंजे वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ, त मां तव्हांजे चैनल ते अची करे अॼु जेको पेश थियो आहियां। न, तव्हांजी वॾी स्ट्रगल आहे, अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। गुलफ़ाम डिग्री कंप्यूटर साइंस में कई अथव, कयो फ्रीलांसिंग था छो? बेसिकली ॾिसो, फ्रीलांसिंग जेका आहे न, उहा स्टडीज़ जी मोहताज न हूंदी। जॾहिं मां पंहिंजी डिग्री में वियुमि, जॾहिं मां कंप्यूटर साइंस कयां पियो, त नंढे हूंदे खां मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त मां कुझु अहिड़ो कयां जेको मुंहिंजो पंहिंजो हुजे। पर जेकॾहिं तव्हां माना जॉब कंदव, जॉब सेक्टर में वेंदो, त तव्हां ईअं लॻंदो ॼणु माना कंहिं ॿिए खे वधायो था। सही। जॾहिं कोई एम्प्लॉय हूंदो आहे, जॾहिं उहो पंहिंजे बॉस जे लाइ कमु थो करे, त 5 सालनि खां पोइ उनजो बॉस तरक़ी थो करे, पर उहो पाण तरक़ी नथो करे। सही। त मुंहिंजी इहा मतिलबु नंढे हूंदे खां शइ रही आहे त मां पाण बि तरक़ी कयां ऐं जेके मुंहिंजा क्लाइंट्स हुजनि, मां उन्हनि खे बि पाण सां गॾु खणी हलां, त जीअं असां ॿिन्ही जी गॾु तरक़ी थिए ऐं असां अॻिते वधी सघूं। ज़बरदस्त। ऐं मां सम्झां थो इन सफ़र में हिकिड़ी ॿी शइ बि तव्हां एड कई आहे, त हाणे तव्हां ॿियनि जी बि हेल्प करणु वञो था, त असां उन्हनि खे कोशिशि करायूं। जीअं मां शयुनि खे गेन कयो आहे, डेफिनेटली अॼु जे पॉडकास्ट में उन्हनि शयुनि खे ज़रूरु डिस्कस कंदासीं। गुलफ़ाम, बेसिकली फ्रीलांसिंग छा आहे? अच्छा, फ्रीलांसिंग बेसिकली तव्हांखे मां हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल ॾेई सम्झाईंदुमि। फ्रीलांसिंग तव्हां ईअं सम्झो, हिकिड़ो नंढो मॉल आहे ऐं हुन मॉल में सेवरेज दुकान आहिनि, ठीकु आहे। हर कोई माण्हू फॉर एग्ज़ाम्पल मॉल में पहिरियां प्रोडक्ट्स खपाईंदो आहे, कोई शूज़ खपाईंदो, कोई शर्ट खपाईंदो, कोई वॉच खपाईंदो। लाइक वाइज़ असांजे फ्रीलांसिंग में ई हूंदो आहे। असांजो हिकिड़ो वॾो अहिड़े क़िस्म जो मॉल आहे जंहिंमें असां पंहिंजी स्किल्स सेल कंदा आहियूं। सही। स्किल्स जीअं असांजो डिजिटल मार्केटिंग थी वई, वीडियो एडिटिंग थी वई, ग्राफिक डिज़ाइनिंग थी वई, वेब डेवलपमेंट थी वई, अहिड़े क़िस्म जूं सेवरल स्किल्स जेके आहिनि उहे असां लिस्ट कंदा आहियूं। ऐं हुते असांजे बायर ईंदो आहे, बायर ॾिसंदो मूंखे कहिड़ी स्किल खपे, असां सां कॉन्टेक्ट कंदो, कॉन्टेक्ट करण खां पोइ हायर कंदो आहे, हायर करण खां पोइ असां जेको आहे उनजो कमु कंप्लीट कंदा आहियूं ऐं उन मां असां अर्निंग कंदा आहियूं। बेसिक जेका शइ आहे उहा इहा फ्रीलांसिंग आहे। हाणे हिते 2 क़िस्मनि जी फ्रीलांसिंग अचे थी। उहे कहिड़ा टाइप्स आहिनि? उहे इहे आहिनि त हिकिड़ी फ्रीलांसिंग उहा हूंदी आहे जॾहिं क्लाइंट असांखे अप्रोच करे, ऐं हिकिड़ी फ्रीलांसिंग उहा हूंदी आहे जंहिंमें क्लाइंट खे असां अप्रोच कयूं। त 2 क़िस्मनि जा प्लेटफॉर्म्स हूंदा आहिनि, जेको हिकिड़ो आहे असांजो फाइवर, ठीकु आहे। हूअं त खोड़ आहिनि, पर जेके मेनली यूज़ थींदा आहिनि उहे थींदा आहिनि 2। हिकिड़ो आहे असांजो फाइवर ऐं ॿियो आहे असांजो अपवर्क। अपवर्क ते ईअं हूंदो आहे त उते लॉन्ग टर्म जेके आहिनि न, उहे कोलेबोरेशन्स हलंदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल का वॾी फर्म आहे, वॾी का कंपनी आहे जिते 6 महीननि जो कमु पोस्ट थियण वारो आहे, त उते ऑर्ली पैकेजिस ते माण्हू हुन में कमु कंदा आहिनि। ऐं उते जेको फ्रीलांसर हूंदो आहे उहो पाण क्लाइंट खे अप्रोच कंदो आहे, बिडिंग थींदी आहे उते। तव्हां वेंदा आहियो, हुनजो क्लाइंट जो ब्रीफ पढ़ंदो, ब्रीफ खां वञी करे ऐं पोइ उनखे तव्हां अप्रोच कंदो, पोइ उहो तव्हांखे सिलेक्ट कंदो। सिलेक्ट थियण खां बाद में तव्हांजो इंटरव्यू थींदो आहे, जेका बाद में तव्हां वञी करे हुन जॉब जे लाइ एलिजिबल थींदा आहियो। ऐं जेको फाइवर आहे, फाइवर ते तव्हां हिकिड़ो दुकानु खोलियो, ईअं सम्झो उहो ई कॉमर्स आहे। जीअं तव्हां ई कॉमर्स जा प्रोडक्ट रखंदा आहियो, ईअं फाइवर ते तव्हां पंहिंजो स्किल्स रखंदव ऐं स्किल्स उहे ॾिसी करे क्लाइंट तव्हां ॾे ईंदो ऐं उहो तव्हांजो कमु ॾिसी करे, तव्हांजी शयूं ॾिसी करे तव्हांखे हायर कंदो। अच्छा गुलफ़ाम, जेको बिगिनर आहे, जंहिं वटि कोई सामान कोन्हे, टूल्स न आहिनि, स्किल न आहे, त उहो कीअं स्टार्ट वठे फ्रीलांसिंग में?
साईं जीअं तव्हांखे मां ॿुधायो फ्रीलांसिंग ते असां पंहिंजा मीन्स सर्विसिस सेल कंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल तव्हां जेका ॻाल्हि था कयो त जेकॾहिं हिकिड़ो शॉप आहे, उन शॉप में सभ खां पहिरियों त प्रोडक्ट जो हुजणु लाज़िम आहे, तॾहिं त उहो प्रोडक्ट खपंदो. जेकॾहिं कोई फ्रीलांसिंग में अचणु थो चाहे त इन शइ जे लाइ इहो ज़रूरी आहे त उन का न का स्किल हुजणु खपे, जीअं उहो उन स्किल खे अॻिते सेल करे उन मां अर्निंग करे सघे. सही. त स्किल खां बिना तव्हां फ्रीलांसिंग करे बि नथा करे सघो. इन जे लाइ मैंडेटरी आहे ट्रेंडिंग वक़्त जी जेका आहे उहा स्किल तव्हां वटि मौजूदु हुजे त तव्हां जीअं सेल करे उन मां पंहिंजी अर्निंग वग़ैरह करे सघो. अच्छा गुलफाम, चयो वेंदो आहे त तव्हां उहो कमु कयो जंहिंजो तव्हांखे शौक़ु हुजे. हाणे ट्रेंडिंग ते हले थी एडिटिंग, मूंखे एडिटिंग जो शौक़ु न आहे ऐं मां उन जेकॾहिं एडिटिंग में अचां थो त तव्हां छा था सम्झो मां उन में सस्टेन करे सघंदुमि, या उन में स्किल में बि ॿार खे पंहिंजे शौक़ खे तलाश करणु घुरिजे या मार्केट खे? अच्छा ॾिसो, तव्हां जेका ॻाल्हि कई पहिरियां त एडिटिंग में तव्हांजो शौक़ु न आहे पर पोइ बि तव्हां हुन में अचणु चाहियो था, छाजे करे उहा ट्रेंडिंग में आहे, उन में आहे. ॾिसो, जेकॾहिं तव्हां फ्रीलांसिंग में अचो था, फ्रीलांसिंग अहिड़ो कमु आहे जंहिंमें तव्हांखे कंटिन्यूअसली लॉन्ग आवर्स लाइ कमु करणो पवंदो आहे. जेकॾहिं तव्हां मूंखे वीडियो एडिटिंग ते विहारियो था, कीअं माण्हुनि खे हायर कयो, त मां 12-12 कलाक वेही करे बि उहो प्रोजेक्ट माना करे सघां थो. छाजे करे उहो कमु मूंखे गेम लॻंदो ऐं गेम खेॾण में केरु बोर थींदो आहे. सही. त इन शइ जे लाइ ज़रूरी आहे तव्हां उहे स्किल्स फाइंड कयो जंहिंमें तव्हांजी इंट्रस्ट हुजे. हाणे फाइवर ते सिर्फ़ु इहे स्किल्स न आहिनि, अलाए केतिरे क़िस्म जूं स्किल्स आहिनि. जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु वीडियो एडिटिंग जी ॻाल्हि कंदो त वीडियो एडिटिंग में हज़ारे क़िस्म जूं निशेज़ आहिनि. फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं यूट्यूब वीडियोज़ में वेंदो त यूट्यूब वीडियोज़ में डॉक्यूमेंट्री वीडियोज़ अचनि था, उन में कार्टूनिश वीडियोज़ अचनि था, उन में जेके आहिनि एनिमेशन वारा वीडियोज़ अचनि था. ठीकु आहे. ऐं हुन में तमामु घणा मुख़्तलिफ़ क़िस्म जा शॉर्ट फिल्म्स थी वियूं या तव्हांजो म्यूज़िक वीडियोज़ थी विया, उहे सभु अची था वञनि. इहा सिर्फ़ु मां तव्हांखे हिकिड़ी नीश जी सभु नीश ॿुधायूं आहिनि जेका असांजी यूट्यूब आहे. अहिड़े क़िस्म जा एक्सप्लेनर वीडियोज़ आहिनि ऐं असांजा जेके वेबसाइट जा वीडियोज़ हूंदा आहिनि उहे वीडियोज़ थी विया, टेस्टिमोनियल वीडियोज़ आहिनि, अलाए केतिरा हज़ारे क़िस्म जा वीडियोज़ आहिनि. तव्हां उन मां पंहिंजी उहा शइ ॻोल्हियो जेका तव्हांखे माना पसंदि आहे. जेकॾहिं तव्हांखे उहा पसंदि न आहे, तव्हां वेब डेवलपमेंट में वञो. वेब डेवलपमेंट में हज़ारे क़िस्म जूं ॿियूं निशेज़ आहिनि. तव्हां वेबसाइट ठाहियो, ट्रेवल वेबसाइट ठाहियो, बिज़नेस वेबसाइट ठाहियो, या तव्हां क्लाइंट जी कंहिं शइ में मदद करे सघो था. तव्हां SEO जूं सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन जूं सर्विस ॾेई सघो था, तव्हां उहे ॾियो. तव्हांजी उन में बि दिलि न आहे, तव्हां फोटोशॉप में वञो, तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग कयो, उहे शयूं बि करे सघो था. सम्झो था. पर जेकॾहिं तव्हांजी लाइकिंग जे अकॉर्डिंग न आहे न, तव्हां उन में लॉन्ग टर्म जे लाइ करे कमु नथा करे सघो. त इहा शइ ज़रूरी आहे त तव्हां उन शइ में अचण था चाहियो, तव्हां पहिरियां फाइंड कयो तव्हांजो पैशन छा आहे ऐं उन पैशन खे तव्हां सेल कयो. सही. फाइनेंशियल फ्रीडम तव्हांखे तॾहिं मिलंदो आहे जॾहिं तव्हां उन शइ खे ऑब्ज़र्व कंदा आहियो त आख़िर मुंहिंजे पैशन जी शइ कहिड़ी आहे, तॾहिं त तव्हां पंहिंजे बेड ते वेही करे उहो कमु करे सघो था. अच्छा, AI जो दौरु आहे, हर शइ प्रॉम्प्ट जे इंतज़ार में ठही मिले थी. असां शो एडिटिंग्स वग़ैरह इहो लॉन्ग टर्म प्रोसेस सिखूं. अच्छा ॾिसो, एडिटिंग असांजे आसानी जे लाइ ठाही वई. ठीकु आहे. AI जा टूल्स जीअं थी विया, फॉर एग्ज़ाम्पल ChatGPT थी वई, क्लॉड थी वियो, ऐं ॿिया हज़ारे क़िस्म जा परप्लेक्सिटी AI जा टूल्स आहिनि, उहे असांजी आसानी लाइ ठाहिया विया. फॉर एग्ज़ाम्पल हाणे जे दौर में जेको इहा यूट्यूब ऑटोमेशन जो कमु आयो त हर कोई इन तरफ़ भॼे पियो. ठीकु आहे. त पिक्ट्री नाले हिकिड़ी एप्लीकेशन हुई जेका AI जा वीडियोज़ ठाहे करे ऐं पूरा स्टॉक फुटेज खणी करे हिकिड़ो असांखे फेसलेस वीडियो पई ठाहे ॾे. इन वीडियो आई उहा असांखे फेसलेस वीडियो ठाहे पई ॾे. ठीकु आहे. जेका पोइ माण्हुनि सोचियो था असां छो रिकॉर्डिंग कयूं, जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल पाण बि पॉडकास्ट वग़ैरह रिकॉर्ड कयूं था, त इहा पॉडकास्ट असां VO3 सां बि ठाहे सघूं था. जेकॾहिं हुनखे प्रॉम्प्ट ॾींदासीं, असां जहिड़ो कैरेक्टर थी वेंदो, असां जहिड़ो माण्हू हूंदो ऐं उहो माण्हू ॻाल्हाईंदो बि, इहा बि तव्हांखे ख़बर हूंदी. पर उहा क्वालिटी तव्हांखे कॾहिं न मिलंदी, उहा क्रिएटिविटी तव्हांखे कॾहिं न मिलंदी जेको हिकु ह्यूमन बीइंग करे सघे थो. जेका AI आहे उहा ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे. हिकिड़ी हूंदी आहे नेरो AI, ॿी हूंदी आहे जनरल AI. नेरो AI उहा आहे त असांखे जेको हुनखे प्रॉम्प्ट ॾिनोसीं, जेका हुनखे डेटा ॾिनीसीं, उन डेटा जे अकॉर्डिंग हलंदो. मीन्स उन डेटा खां वधीक हुनजी एबिलिटी न आहे त उहो कमु करे सघे. पर जेका जनरल AI आहे उहा इहा शइ आहे त उहा ऑटोमेटिकली उन जेको प्रीवियस हुनखे नॉलेज आहे उन मां अञा वधीक नयूं शयूं तख़लीक़ कंदी. पर उन जो हिन दौर में अञा ताईं कोई बि माना आयो न आहे उहो अञा. सम्झो था. उहो अञा इन्वेंट न आहे थियो. जॾहिं उहो इन्वेंट थियो तॾहिं सोचींदासीं त असांखे ख़तरो थी सघे थो, पर जेसि ताईं इंसानी डेटा ॾिनल जेके प्रीवियस शयूं तेसि ताईं असांखे कोई ख़तरो न आहे. छाजे करे उहा तख़लीक़ार न आहे, एतिरी तख़लीक़ नथी करे सघे जेतिरो इंसान में पावर आहे. अच्छा, भला जेकॾहिं इहा इनसिक्योरिटी आहे त असां नौजवान पाकिस्तान या बिलख़ुसूस सिंधी सिक्योरिटी या सीकर हूंदा आहियूं, त असांखे सिक्योरिटी हुजे, त तव्हां छा था सम्झो त पोइ इहे जॉब खे छॾे इन फील्ड में ईंदा? ॾिसो, मेन ॻाल्हि इहा आहे त फॉर एग्ज़ाम्पल AI अची वई, माण्हुनि जो कमु आसानु थी वियो. मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई ॿुधायां थो. जेकॾहिं वर्ड आहे हिकिड़ी फॉर एग्ज़ाम्पल माइक्रोसॉफ्ट ऑफिस, उहा त हर कंहिंखे ईंदी आहे न. तक़रीबन माण्हुनि खे जेके बिज़नेसमैन हूंदा आहिनि उन्हनि खे उहा शइ ईंदी आहे. छाजे करे इहो हिकिड़ो टूल आहे जेको जनरली यूज़ थींदो आहे. पर पोइ बि उहे माण्हू रखंदा आहिनि जेको उन्हनि जे लाइ कमु करे. छाजे करे जो उन्हनि वटि टाइम न हूंदो. मेन शइ इहा आहे त असांजा जेके क्रिएटर्स हूंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल वीडियो एडिटिंग में जेके अचनि था, या फॉर एग्ज़ाम्पल ग्राफिक डिज़ाइनिंग में अचनि था, या कंहिं अहिड़ी फील्ड में अची विया जेका क्रिएटिव आहे. ठीकु आहे. त उन में अॻिले माण्हूअ खे टाइम खपंदो आहे. पर जेके बि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके असांखे एब्रॉड मां फॉर एग्ज़ाम्पल ऑर्डर ॾियनि था, त उन्हनि वटि टाइम जी इलाही किल्लत हूंदी आहे. इन जे करे उहे ॿिए माण्हू खे हायर कंदा.
सही जेकॾहिं AI जा टूल्स अची विया त उन्हनि खे हलाइण जे लाइ बि असांखे टाइम खपंदो, सही त उन्हनि वटि उहो टाइम न आहे। पोइ बि वीडियो एडिटर्स खे हायर कंदा, पोइ बि अहिड़नि माण्हुनि खे हायर कंदा जेके उन्हनि शयुनि मां फॉर एग्जाम्पल आउटपुट Go वठी through करे थिया कमु लॻनि, वठी करे गो थ्रू कंदा हूंदा, राइट। त असांखे इहा शइ सम्झणु घुरिजे त AI अची वई आहे इन जो मतिलबु इहो न आहे त असांजी जॉब ख़तमु थी वई, ऐं AI अची वई आहे त असां उहे नयूं शयूं जेके आहिनि उन मां सिखी करे ऐं पंहिंजो पाण जी प्रोडक्टिविटी अञा वधाए सघूं था। सही त इहो असां लाइ हिकिड़ो बोनस आहे, या असांजे लाइ काई रेड लाइन न आहे। सही ज़बरदस्त। अच्छा, हिकु इहा बि ॾाढी ज़बरदस्त शइ आहे त उन खां तव्हां दुश्मनी करण जे बजाए, उनखे नेगेटिव वठण जे बजाए, जेकॾहिं तव्हां उनजा दोस्त थींदो त तव्हां उन मां बि फ़ाइदो वठी करे, मां तव्हांजे लाइ वीडियोज़ ॾिठा आहिनि, तव्हां इलाही AI मां कमु वठी करे जी, exactly। ठाहींदा फेस वारा ई आहियो, तव्हां ई वेठा हूंदा आहियो, कैमरा माइक वग़ैरह सभु कुझु, पर उन जी हेल्प वठंदा आहियो। Exactly। पर हिते वाक्य हिकिड़ो इहो माइंड सेट न यार AI असांखे रिप्लेस कंदी त तव्हां त पोइ त स्टार्ट ई न वठंदव। त जी, डेफिनेटली असांखे स्टार्ट वठणु घुरिजे ऐं इन्हनि खे सिखी करे इन्हनि खे बि इस्तेमालु कजे, ऐं असांजे डेफिनेटली असांजे स्किल में 4 चंद लॻी सघंदा आहिनि। अच्छा गुलफाम, फ्रीलांसिंग थींदो, तव्हां चओ मॉल, उन में दुकान, हाणे मॉल में त हर क़िस्म जी शइ अवेलेबल हूंदी आहे न, तव्हांजी स्पेशलाइज़ेशन छा में आहे? अच्छा, मुंहिंजी जेका बेसिक स्पेशलाइज़ेशन आहे न उहा आहे वीडियो एडिटिंग। त मां वीडियो एडिटिंग जूं सर्विसेस ॾेई करे ऐं फाइवर ते उन्हनि खे सेल कंदो आहियां। सही। जी। अच्छा, तव्हां फाइवर ते त माशाल्लाह जेकॾहिं तव्हांजी स्पेशलाइज़ेशन आहे त उते कीअं अचिजे? चवंदा आहिनि गिग ठाहिबी आहे या उते ऑन थीबो आहे, उन सां कमु कबो आहे, ऑन बोर्ड कीअं थिए हिकिड़ो आम माण्हू? अच्छा, जीअं तव्हां फेसबुक जो अकाउंट ठाहींदा आहियो न, फाइवर ते तव्हां ईअं अकाउंट पंहिंजो ठाहींदा आहियो, सही। ठीकु आहे, पर उन जे लाइ शर्त इहो आहे त तव्हां जेका डेटा ॾियो था उहा रियल हुजे। सही। तव्हां की आम कॉलेज जो फॉर्म भरींदा आहियो त उन में एॾी एक्यूरेट डेटा लिखणी पवंदी आहे, त माना हिन में स्पेलिंग जी बि मिस्टेक न हुजे, NIC बि क्लियर हुजे। त हे तव्हां पूरी इंटरनेशनल मार्केट में जॾहिं हिकिड़ी वॾी बिज़नेस खोलियो था पंहिंजी, गिग माना हिकिड़ी तव्हांजी बिज़नेस आहे जिते तव्हां इंटरनेशनल क्लाइंट्स खे पिच कंदव, सही आहे, त उहो बि तव्हां हुते पंहिंजी एक्यूरेट डेटा ॾींदव। इहो त थी वियो असांजो अकाउंट। सही। अकाउंट ठाहिण खां बाद में असांखे हिकिड़ो त बायर अकाउंट ठही वियो, ठीकु आहे। बायर अकाउंट खां पोइ जॾहिं सेलर अकाउंट में असां ईंदासीं, बायर जो इहो मतिलबु आहे सिर्फ़ु असां हुतां ॿियूं सर्विसिस वठी सघूं था, सही। पर जेको सेलर अकाउंट आहे उन में असां पंहिंजी सर्विसिस खपाए सघूं था, सेल करे सघूं था, सही आहे। हाणे उन ते अचण जे लाइ असांखे ज़रूरी आहे त असां गिग ठाहियूं, ऐं मां गिग पहिरियों ई एक्सप्लेन करे चुको आहियां, माना मॉल में हिकिड़ो नओं दुकानु ठाहियूं था, सही। ठीकु आहे, फाइवर ते हिकिड़ो नओं शॉप खोलियूं था। उन शॉप में असांखे जेके शयूं मैंडेटरी हूंदियूं आहिनि उहो इहो हूंदो आहे, सभ खां पहिरियों हूंदो आहे टाइटल, असांजो डिस्क्रिप्शन, असांजूं टैग्स, ऐं जेके बि शयूं असां हुते यूज़ था कयूं उन्हनि जी SEO हुजणु खपे। सही। छो जो ॾिसो, जॾहिं तव्हां जंहिं बि नीश में वेंदो उते लखनि में माण्हू हूंदा, सही आहे, त जेकॾहिं तव्हां लखनि में माण्हुनि में पंहिंजी नीश फॉर एग्जाम्पल नीश में हलिया वियो त उन खां बाद में उते तव्हांखे सर्च करणु वॾो मसइलो आहे, माना तव्हांजी विज़िबिलिटी जेका आहे उहा इलाही घटि थी वेंदी। सही। त इन जे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां हुनजी SEO कयो, यानी सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन। त अहिड़ा कीवर्ड्स रखो जेके तव्हां सर्च में अचो, तव्हां आसान थियो, विज़िबल थी वञो माण्हुनि जे लाइ, क्लाइंट्स जे लाइ, जीअं उहे बाए कनि। छो जो तव्हां नज़र ई न ईंदो त तव्हां खां वठंदो केरु, सही। ठीकु आहे। त उन जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, उन जे लाइ असां सभ खां पहिरियां फाइवर ते वञी करे इहो सर्च कंदासीं। त जेकॾहिं मां वीडियो एडिटिंग सर्च कंदुमि त उन में फॉर एग्जाम्पल 40,000 खां मथे जेके माण्हू उहे सर्विसिस ॾेई रहिया हूंदा, पर असां छा कंदासीं, उते जेकॾहिं असां लिखंदासीं सिंपल वीडियो एडिटिंग, त मां उहो कीवर्ड जी रांदि खेॾी करे ऐं पंहिंजो जेको कॉम्पिटिशन आहे उहो घटि करे छॾियो। हाणे फॉर एग्जाम्पल उन में 3,000 खां 4,000 माण्हू आहिनि, त चांसिस आहिनि तव्हां 40,000 माण्हुनि जी कॉम्पिटिशन में अची करे 4,000 माण्हुनि जी कॉम्पिटिशन में अची वियो, ऐं तव्हां हुते तव्हांजी विज़िबिलिटी जेका आहे उहा अञा वधंदी। पर इन जे लाइ इहो बि ज़रूरी आहे त उते जेके माण्हू वेठा आहिनि तव्हां उन्हनि जूं गिग्स खोले करे चेक कयो त छा जेके उते माण्हू वेठा आहिनि 4,000 माण्हू, उन्हनि खे ऑर्डर मिलनि बि था या उहो माण्हुनि जी सर्च में ई न आहिनि पाण बि। सही। त इहो असांजे लाइ इलाही ज़रूरी आहे। त उहे गिग्स वञी करे तव्हां 10-12 गिग्स चेक कंदव, चेक करण खां बाद में तव्हांखे जॾहिं ख़बर पए त वाकई हिननि माण्हुनि खे बि ऑर्डर्स मिलनि था रिसेंट ऐं हे बि कमु कनि था, तॾहिं तव्हां उन में वञी करे पंहिंजो कॉम्पिटिशन स्टार्ट करे ऐं पंहिंजी गिग खे जेको आहे विज़िबल करे सघो था ऑडियंस जे लाइ, तव्हांजूं सेल्स वग़ैरह जेके आहिनि उहे वधी सघनि। अच्छा, कुझु फ्री कोर्सिस वग़ैरह आहिनि तव्हां सजेस्ट कंदो त कोई नओं माण्हू अगरि ॾिसणु चाहे त उतां वञी करे गाइडेंस वठी करे फाइवर ते अकाउंट ठाहे? अच्छा ॾिसो, फॉर एग्जाम्पल जेकॾहिं तव्हां ऑनलाइन कोर्सिस जी ॻाल्हि था कयो त हज़ारें क़िस्म जा कोर्सिस पिया आहिनि। मुंहिंजे पंहिंजे चैनल ते जेकॾहिं वेंदो त उते बि इलाही कोर्सिस पिया आहिनि, पर मेन मसइलो इहो आहे त यूट्यूब ते हाणे मोनिटाइज़ेशन जी गेम आहे, जिते हर कोई माना कमाइणु चाहे थो, त उते हज़ारें क़िस्म जा वीडियोस पिया आहिनि। उहे माण्हुनि खे छा था कनि, स्ट्रेट टू द पॉइंट ॻाल्हि था कनि, हिकिड़ी ॻाल्हि था कनि, फेराए वरी झट खां पोइ ॿियो वीडियो ठाहींदा, उन में वरी नई ॻाल्हि हूंदी, माना हिकिड़ो प्रॉपर डिस्ट्रैक्ट था कनि, एक्ज़ैक्टली डिस्ट्रैक्ट कनि था माण्हुनि खे। उनखे प्रॉपर हिकिड़ी गाइडेंस न आहे त उहो कीअं अॻिते वधी सघे थो। त इन लाइ ज़रूरी आहे त उहे माण्हू वञी करे फाइवर ते पाण सर्च कनि त ॿियनि माण्हुनि जी आख़िर गिग ठहियल कीअं आहे, उन्हनि कहिड़े क़िस्म जो टाइटल हयो आहे, उन्हनि जो थंबनेल कीअं आहे, उन्हनि जो डिस्क्रिप्शन कीअं आहे, उहो सभु पढ़ी करे उहे कीवर्ड्स ॻोल्हे करे उन कीवर्ड्स खे टाइटल्स में बि एड कनि, उन्हनि कीवर्ड्स खे डिस्क्रिप्शन में बि एड कनि ऐं उन्हनि कीवर्ड्स खे टैग्स में बि यूज़ कनि। मेन जेका असांजे रैंकिंग में कमी ईंदी आहे उहा सभ खां वॾी शइ हूंदी आहे टाइटल। जेकॾहिं तव्हां पंहिंजी गिग जो टाइटल चेंज था कयो त तव्हांजी SEO जी 100% जेका आहे न उहा अप डाउन थी वेंदी आहे, मीन्स तव्हां सर्च रिजल्ट्स में अचणु शुरू थी वेंदा आहियो जेकॾहिं तव्हांजी रिसर्च सही आहे, जेकॾहिं तव्हांजा कीवर्ड सही एक्यूरेट आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां एड कंदो हलां, न्यू सेलर लेवल 1 लेवल 2 ऐं टॉप रेटेड,
इहे 4 जेके आहिनि असां वटि शयूं हूंदियूं आहिनि जेके लेवलिंग सिस्टम हूंदो आहे फाइवर ते, ठीकु आहे। जॾहिं तव्हां $400 कमाए वेंदा आहियो तॾहिं तव्हां वञी करे ऐं लेवल 1 सेलर थींदा आहियो। सही। जॾहिं तव्हां $2000 कमाए वेंदा आहियो तॾहिं तव्हां वञी करे लेवल 2 सेलर थींदा आहियो। ऐं लेवल जेका असांजी टॉप रेटेड आहे उनजे लाइ असांजी इहा रिक्वायरमेंट आहे त असां $10,000 जेके अर्न करे चुका हुजूं। जॾहिं तव्हां $10,000 अर्न कंदासीं तॾहिं तव्हां टॉप रेट थींदासीं। उन खां बाद में वरी ॿियूं शयूं थी अचनि जेके फर्म्स ऐं एजेंसीज़ हूंदियूं आहिनि, उहे इहे त जेके वेटेड प्रो हूंदा आहिनि असांजा, सही। उहे हुन में अची था वञनि। हाणे इहे त हिकिड़ी लेवलिंग जी ॻाल्हि थी वई, पर जेकॾहिं तव्हांखे सर्च रिज़ल्ट्स में अचण जी ॻाल्हि कयूं था त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी गिग ठाही त न्यूज़ सेलर सिर्फ़ु 4 गिग्स पंहिंजी हुन ते ठाहे सघे थो। ऐं उहे जेके 4 गिग्स हूंदियूं ज़रूरी आहे त उहे अहिड़ियूं ठाहे जो उहे सर्च रिज़ल्ट्स में अचनि। ऐं उनजा इम्प्रेशन्स ऐं क्लिक्स उन जूं जेके आहिनि वञी करे चेक कनि त छा असांजे इम्प्रेशन्स अचनि था, छा असांजी क्लिक अचनि थियूं, त उनजा एनालिटिक्स रोज़ वञी करे चेक कनि। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो दुकानु ठाहियो ऐं दुकान ते तव्हां वियो ई नथा त उहो तव्हांजो कमु न थींदो, ठीकु आहे। मीन्स तव्हांजो ख़ाली दुकानु पियो आहे त उते ग्राहक माना कीअं ईंदो जेकॾहिं तव्हां अवेलेबल ईंदा आहियो। त इन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां उन प्लेटफॉर्म ते ऑनलाइन हुजो, उहो खुलियल हुजे तव्हांजो, छो त तव्हांजो ऑनलाइन स्टेटस छो थींदो आहे त हे माण्हू हिन महिल अवेलेबल आहे या हिन महिल अवेलेबल न आहे। जेकॾहिं तव्हां अवेलेबल आहियो त ग्राहक तव्हां ईंदो ऐं तव्हां खां अची करे ऐं पंहिंजो प्रोडक्ट परचेज कंदो, सही आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं तव्हांजे फाइवर ते इम्प्रेशन्स अचनि था, तव्हां एनालिटिक्स में चेक कया मुंहिंजे इम्प्रेशन्स अचनि था पर मुंहिंजे क्लिक्स नथियूं अचनि, इन जो मतिलबु इहो आहे तव्हांजो थंबनेल अट्रैक्टिव न आहे, त माण्हू ॾिसनि था पर उहे क्लिक नथा कनि। जेकॾहिं तव्हां वटि इम्प्रेशन बि अचनि था, क्लिक्स बि अचनि थियूं पर उहो कन्वर्जन नथी थिए, यानी कि तव्हांजो ऑर्डर नथो अचे, इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो जेको प्राइसिंग रखियल आहे, तव्हांजा जेके रेट आहिनि उहे सही न आहिनि, या तव्हांजो डिस्क्रिप्शन क्लियर न आहे, त ॿाहिरि खे सम्झ में ई ॻाल्हि अचे खपाए छा थो वठे छा थो, सम्झो था ॻाल्हि खे। हुनजे लाइ ज़रूरी आहे असांजा टाइटल उहो माना सही हुजे, असांजो डिस्क्रिप्शन सही हुजे, असांजो टैग्स सही हुजनि, ऐं हिकिड़ो सब नीश में वञूं, हिकिड़ो रिलेटेबल कंटेंट हुजे असांजो, त इहो असांजे लाइ इलाही बहितर आहे ऐं असांजी ग्रोथ में इलाही इहो हेल्प कंदो आहे। त मेन जेको असांजी शइ आहे न, हेक जेके चइजे उहो इहो ई आहे। बाक़ी ॿियो सभु फिल्मियूं ड्रामा आहिनि त हीअं करणु खपे हूअं करणु खपे, इहा ई मेन शइ आहे जेका असांखे करणु खपे। ऐं उहो सच चवंदा आहिनि त ऑनलाइन कमाइजे कीअं, इहो सेखारण में ई उहो कमाईंदा आहिनि। एग्ज़ैक्टली घटि अहिड़ा फ्रीलांसर आहिनि जेके माना रियल में कमु बि कनि था। अच्छा गुलफाम, तव्हांजो माशाल्लाह एक्सपीरियंस ॾाढो सुठो आहे फाइवर ते, तव्हांजी छा प्रोफाइलिंग आहे हिन वक़्तु? अच्छा, हिन वक़्तु मां फाइवर ते लेवल 2 सेलर आहियां ऐं मां 350+ जेके आहिनि वर्ल्ड वाइड ऑर्डर्स कंप्लीट करे चुको आहियां। पूरी दुनिया में वर्ल्ड डोमिनेशन मुंहिंजी 23% आहे, यानी कि पूरी दुनिया जा 23% मुल्क जेके आहिनि उहे मां कवर करे चुको आहियां। फाइवर ते कुझु क्लाइंट्स हूंदा आहिनि, कुझु क्लाइंट्स मुंहिंजा जेके आहिनि हाणे व्हाट्सएप वग़ैरह ते अची विया आहिनि, सम्झो था। त जेके कुझु डायरेक्ट क्लाइंट्स आहिनि ऐं कुझु फाइवर ते क्लाइंट्स आहिनि, जिन सां मुंहिंजो कमु वग़ैरह हलंदो आहे। बहितरीन, ज़बरदस्त। तव्हां फाइवर ते प्रैक्टिकली कमु कयो था गुलफाम, रिस्क फैक्टर्स कहिड़ा आहिनि हिते? अच्छा ॾिसो, काई बि तव्हांखे जेकॾहिं जॉब आहे न, फॉर एग्जाम्पल त जॉब में इहो हूंदो आहे असांखे जॉब सिक्योरिटी हूंदी आहे। फॉर एग्जाम्पल गवर्नमेंट जॉब आहे, तव्हांखे ख़बर आहे त मूंखे महीने जे एंड में जेको 50,000-60,000 मिलंदो, इहा तव्हांखे माना सेटिस्फैक्शन हूंदी आहे। पर फाइवर ईअं आहे जीअं शींहुं शिकार कंदो आहे न, शिकार कंदो त खाईंदो, जेकॾहिं शिकार न कंदो त उहो कॾहिं बि न खाईंदो, सम्झो था, उहो बुख मरंदो। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अहिड़े क़िस्म जा इवेंट्स अची वेंदा आहिनि, फॉर एग्जाम्पल फॉरेन कंट्रीज़ में, फॉर एग्जाम्पल क्रिसमस अची वई त उते कमु जेको आहे असांजो डाउन थी वेंदो आहे, या कि अहिड़ा वीक्स अची विया जंहिंमें हुननि जा हॉलीडेज़ आहिनि त ऑफिसिस वग़ैरह बंदि हूंदियूं आहिनि। छो असां इलाही माण्हू उहे हूंदा आहिनि जेके कॉर्पोरेट सेक्टर्स चवंदा आहिनि, त जॾहिं उहो कमु डाउन हूंदो आहे त तव्हां बि फाइनेंशियली थोरा वीक थींदा आहियो। पोइ इन जे लाइ इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे लाइ बैकअप रखो, त जॾहिं उहो तव्हां ॾुखियो वक़्तु अचे तव्हां हुनखे अॻिते वधाए सघो। ऐं तव्हां सिर्फ़ु फाइवर ते लिमिटेड न हुजो, जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु फाइवर ते लिमिटेड हूंदो न, तव्हां कॾहिं अॻिते नथा वधी सघो। तव्हां कोल्ड ईमेलिंग कयो, तव्हां उहे वञी करे फॉर एग्जाम्पल कंहिं चैनल जे लाइ कमु था करणु चाहियो त उन चैनल खे खोलियो, उन चैनल जे ओनर ॾे वञी करे उन मेल कढी तव्हां कोल्ड ईमेल कयो त मां तव्हांजे लाइ इन खां वधीक बेटर कमु करे सघां थो। ऐं उहो तव्हां कीअं ॿुधाईंदो, तव्हां हुनजो कोई बि वीडियो खणो ऐं उन वीडियो खे रिक्रिएट कयो, उहो रिक्रिएट थियल वीडियो उन ॾे तव्हां सेंड कयो त हे मां तव्हांजो वीडियो रिक्रिएट कयो आहे, मां तव्हांजे लाइ सुठो कमु करे सघां थो। त जीअं उहो जॾहिं एग्ज़ैक्टली जॾहिं हू उहा शइ ॾिसंदो त उहो सम्झो त हे माण्हू मुंहिंजे लाइ सीरियस बि आहे, हिन मुंहिंजे लाइ महिनत बि कई आहे, ऐं इलाही घणा चांसिस ईंदो तव्हांखे इंटरव्यू ते घुराए। इंटरव्यू खे घुराइण खां पोइ उहो जेको आहे तव्हांजो लॉन्ग टर्म क्लाइंट थी वेंदो आहे, ऐं लॉन्ग टर्म क्लाइंट थींदो तव्हांजी माना जेका एग्ज़ैक्टली। पर फ्रीलांसिंग में इहा तव्हांजी जेका जॉब सिक्योरिटी आहे न, इन जो थोरो ख़दशो हूंदो आहे, छो जो जेकॾहिं तव्हां काई ग़लती कंदो, कंहिंजे तव्हां फ़ोन नंबर फॉर एग्जाम्पल मोकिले छॾियो, रेस्ट्रिक्शन हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां सैलून ते बि वेंदा आहियो त सैलून जो मालिक तव्हांखे चवंदो त मुंहिंजे क्लाइंट्स खे पंहिंजो फ़ोन नंबर न ॾे, ईअं न थिए सुभाणे तूं पंहिंजी जेका सैलून खोले ऐं मुंहिंजा क्लाइंट्स जेके खणी वञे। इन जे करे फाइवर बि असांखे अलो न कंदो त आउटसाइड ऑफ प्लेटफॉर्म असां जेका आहे न कन्वर्सेशन करे सघूं। पर घणा तरीक़ा आहिनि, पाकिस्तानी माण्हू करे ऐं इहा शइ कनि था, पर उते इलाही रेस्ट्रिक्शन्स आहिनि। तव्हांखे 3 बजे करे वार्निंग अची वियूं त तव्हांजो अकाउंट जेको आहे ख़तमु थी वेंदो। तव्हां 10 साल फाइवर ते कमु कयो आहे, पर 10 सालनि में जेकॾहिं तव्हांखे 3 रेस्ट्रिक्शन्स आहियूं त उहो तव्हांजो अकाउंट जेको आहे ख़तमु थी वेंदो आहे। पर हुन वार्निंग्स जो जेको टाइम पीरियड हूंदो आहे 90 डेज़ हूंदो आहे। 90 डेज़ ताईं जेकॾहिं तव्हां हुन कुझु बि वधीक ख़शर नथा कयो त तव्हां ज़िंदा आहियो, बाक़ी जेकॾहिं न त पोइ तव्हांजी सालनि जी महिनत ख़तमु थी वेंदी आहे। गुलफाम, तव्हां 10 साल बाद में पाण खे किथे ॾिसण था चाहियो, तव्हांजा कहिड़ा प्लान्स आहिनि? अच्छा ॾिसो, एज़ अ वीडियो एडिटर जॾहिं मां कमु थो कयां त मां सोचां थो त मां अञा वधीक ग्रो कयां ऐं मां पंहिंजी एजेंसी जी तरफ़ वञां। हाणे सोलो वीडियो एडिटर ऐं एजेंसी में कहिड़ो फ़र्क़ु आहे?
उहो इहो फ़र्क़ु आहे त मां हाणे अकेलो कमु कयां थो ऐं मुंहिंजो कमु जेको आहे लिमिटेड आहे। मां हिकिड़े ॾींहं में 5 प्रोजेक्ट करे सघां थो, मां हिकिड़े ॾींहं में 10 प्रोजेक्ट करे सघां थो, हिन खां वधीक मां कमु न करे सघंदुमि। सही। इहो बि माना मैक्सिमम लेवल ते जेकॾहिं वञिजे फॉर एग्ज़ाम्पल। पर जेकॾहिं मूं वटि टीम हूंदी हिकिड़ी, जेकॾहिं मूं वटि 5 एम्प्लॉइज़ आया, 10 एम्प्लॉइज़ आया, 15 एम्प्लॉइज़ आया, त मां गिरो कंदो वेंदुमि सही। ऐं उन हिसाब सां मां फाइवर ते अञा वधीक सेल कंदुमि। ईअं ई तव्हां जॾहिं फाइवर ते वेंदव त अलाए कहिड़े क़िस्म जी एतिरियूं एजेंसियूं मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसंदव त उहे फॉर एग्ज़ाम्पल 70, 80 ऑर्डर हिकिड़े ॾींहं में कनि था। वाह। ऐं तव्हां उन हिकिड़े घटि में घटि जेको ऑर्डर हुजे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां $20 वधो ऐं उनखे जॾहिं तव्हां मल्टीप्लाए कंदव 70-80 सां, त उहो तव्हांजी केतिरी प्रोडक्टिविटी वधी। सही। त मां इहा शइ कयां थो त जेकॾहिं असांजी पंहिंजी हिकिड़ी बिज़नेस अञा वधे, असांजी ग्रो करे, त 10 सालनि खां पोइ मां हिकिड़ी पंहिंजी वेबसाइट ठाहींदुमि। उन वेबसाइट से अञा वधीक मां क्लाइंट्स खे जेको आहे हंट कंदुमि ऐं हिकिड़ी टीम हूंदी, उहा टीम जेका आहे मार्केटिंग संभालींदी, जेको कोल्ड ईमेलिंग जो प्रोसेस मां तव्हांखे ॿुधायो, उहा जेकॾहिं टीम कंदी त असांजी प्रोडक्टिविटी इलाही वधंदी। ज़बरदस्त। इंशाल्लाह तव्हां ज़रूरु सफ़र ते तव्हां अचीव कंदा। इंशाल्लाह। अच्छा, असांजे ॾिसण वारनि जे लाइ कहिड़ो पैगाम ईंदो? अच्छा, असांजे मुआशिरे में तव्हां ॾिसंदा हूंदव त इलाही नौजवान यूनिवर्सिटीज़ मां डिग्री करे ऐं पंहिंजे घर वेठा आहिनि ऐं इहो सोचनि था त काश असांजे लाइ कोई मसीहा अचे जेको असांखे नौकरियूं ॾे, काश कोई अहिड़ो पॉलिटिशियन अचे जेको असांखे ऑर्डर ॾे। पर हाणे जो दौरु चेंज थी चुको आहे, हे मेरिट जो दौरु आहे। तव्हां जेकॾहिं जॉब में बि वञो था, तव्हां लिमिटेड टाइम माना लिमिटेड अर्निंग करे सघो था। हिकिड़ो मीन्स नंबर फिक्स थियल आहे, तव्हां हेतिरो अर्न कंदो 3 सालनि खां पोइ बि फॉर एग्ज़ाम्पल तव्हां 3 लखनि ते हूंदो। पर जेकॾहिं कोई फ्रीलांसर आहे जंहिं वटि स्किल आहे, जेको पंहिंजो पाण खे चाहे थो त मां पंहिंजे पाण खे दुनिया जे साम्हूं प्रूव कयां, त उहो हे रिस्क खणी करे ऐं इन फील्ड में अचे ऐं इन फील्ड में जेको आहे उहो लखे रुपया घर वेठे कमाए सघे थो। जेकॾहिं मां तव्हांखे चवां त तव्हां पंहिंजे बेड ते वेही करे, पंहिंजे घर जे कंहिं बि कमरे में वेही, हिकिड़ी कुंड में वेही करे, पंहिंजे बेड ते तव्हां वेही करे इंटरनेशनल क्लाइंट्स खे डील कयो ऐं पाकिस्तान जहिड़े थर्ड वर्ल्ड कंट्री में तव्हां वेही करे ऐं फर्स्ट वर्ल्ड कंट्री जे माण्हुनि जा कम सॉल्व कयो ऐं तव्हांखे उन जा पैसा बि मिलनि, त इन खां वधीक तव्हांखे छा खपे? ज़बरदस्त। त मुंहिंजो मैसेज सभिनी जे लाइ इहो ई आहे, तव्हां हिन फील्ड में अचो, तव्हां पंहिंजी स्किल खे बिल्ड कयो, तव्हां पंहिंजो पाण खे हिन मॉडर्न टेक्नोलॉजीज़ में आणियो, तव्हां AI खे यूज़ कयो, तव्हां अहिड़े क़िस्म जूं वसी टेक्नोलॉजीज़ यूज़ कयो। अॻिले दौर में इहे शयूं न हुयूं, पर हाणे फिंगर टिप्स ते आहिनि। तव्हां जेकॾहिं चैट GPT खां पुछो था त मां फाइवर ते कीअं माना लेवल ठाहे सघां थो, कीअं मां अॻिते वधी सघां थो, तव्हांखे 100 क़िस्म जा आइडियाज़ ॾींदी। पर असांजा जेके नौजवान आहिनि उहे सिर्फ़ु इहो सोचनि था त जेका असां जॉब कंदासीं ऐं पोइ असां अॻिते वधंदासीं, ऐं घर में वेठा आहिनि। पर हज़ारे क़िस्म जूं फील्ड्स आहिनि, तव्हां उन्हनि में वञो। जेकॾहिं तव्हां कंप्यूटर साइंस कई आहे, तव्हां मशीन लर्निंग में वञो, तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस में वञो, तव्हां अहिड़ी कंहिं फील्ड में वञो, साइबर सिक्योरिटी में वञो, त जीअं तव्हां पंहिंजो सर्विसिस ॾेई करे ऐं घर वेठे ई तव्हां एॾो अमाउंट कमाए सघो। इन खां वधीक तव्हांखे छा खपे? माशाल्लाह, अॼु तव्हां असां खोड़ सारियूं नयूं शयूं सिखियूं हूंदियूं, हक़ीक़तूं आहिनि। असां सम्झूं था त जॾहिं असां कंहिंखे जॉब जे लाइ कंहिंखे ईअं डायरेक्ट हिट कंदा आहियूं त उहो ॾाढो तकलीफ़ दह हूंदो आहे। पर कबूतर जे अखि बंदि करण सां ॿिली हुनखे खाइण न छॾींदी। हक़ीक़तूं आहिनि, इन्हनि खे असांखे फेस करिणो आहे, इन्हनि खे असांखे जेको आहे डील करिणो आहे, अॻिते वधिणो आहे। ऐं हीउ दौरु जिन शयुनि जो आहे उनखे क़बूलु पवंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं कंहिं नए महिमान सां गॾु। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।